Assalamualaikum, good evening and welcome to Rangan Bhai Sham with me Kiran Meer. कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो, ख़ैरियत सां आहियो, मज़े में आहियो? भई अॼु त तव्हां सां हिकिड़ी शइ लाज़मी डिस्कस करणु चाहियां थी, छो त जेको आहे सोशल मीडिया ते तव्हां ॾिठो हूंदो त कुझु न्यूज़ वायरल थियूं आहिनि एमपॉक्स जे हवाले सां। ऐं खैरपुर में बि जेको आहे इलाही ॿारनि खे तक़रीबन 7 ॿार एमपॉक्स जे ज़रिए जेको आहे मरी विया आहिनि। उन्हनि खे इहो वायरल थियो आहे जेको मिलंदड़ जुलंदड़ आहे चिकन पॉक्स सां। ऐं ॿी हिकिड़ी बि का वायरल बीमारी उनखे चवनि था, मूंखे ज़हन में कोन थी अचे, उन सां मिलंदड़ जुलंदड़ आहे। पर हिन में सिवियर जेको आहे मथे में सूर थो पए पियो, बुखार थो निकिरे, जोड़नि में सूर थो पए ऐं तमामु जेको आहे हालति ख़राबु थी वञे पई। ऐं जिथे जिथे बि तव्हां उनखे खनो था त ख़ारिश जिथे जिथे बि तव्हांखे थिए थी त उनजो पाणी जिथे बि लॻे थो त तव्हांखे सॼे जिस्म ते ज़ख़्म वारा हिकिड़ा जेके चइजनि न उहे दाणा था निकिरनि पिया, वॾा वॾा दाणा था निकिरनि फुरड़ी वांगुरु। सो इलाही एहतियात करण जी ज़रूरत आहे। हिन खां बचाव ॾाढो ईज़ी आहे, ॾाढो ईज़ी आहे। इन जो बचाव इहो आहे त तव्हां रश वारी एरियाज़ खे अवॉइड कयो। जिथे बि तव्हां रश ॾिसो था मास्क पायो, सैनिटाइज़र पाण सां गॾु रखो, हर हथनि खे वॉश कयो। ऐं जॾहिं तव्हां ॾिसो था त कंहिं अहिड़े माण्हू खे दाणा आहिनि या उनखे कंहिं बि क़िस्म जो एलर्जी या इंफेक्शन आहे त उनखे भाकुर न पायो, उनखे चिंबड़ियो न, उनखां थोरो पासो कयो, उन सां जेको आहे सलाम दुआ कयो, बसि उनखे जेको आहे भाकुर वञी न पायो, उनजे वेझो न वञो, मास्क पायो जेकॾहिं उन सां ॻाल्हायो था, ऐं सैनिटाइज़र हर इस्तेमालु कयो, हीअं हथनि खे हर वॉश कयो, सोशल डिस्टेंसिंग लाज़मी रखो। कोविड खां पोइ मां ॾिठो आहे त असां सोशल डिस्टेंसिंग ख़तमु करे छॾी आहे, जंहिंजी वजह सां असां SOPs जो ख़्यालु कोन था रखूं। इन जे करे बीमारियूं वेतर वधंदियूं थी वञनि पियूं ऐं असां सैनिटाइज़र्स खे यूज़ करणु छॾे ॾिनो आहे। असां पंहिंजी आम ज़िंदगी में मास्क खे पाइणु छॾे ॾिनो आहे। ॿाहिरि निकिरूं था असां मास्क कोन था पायूं, मिटी आहे, गर्दो गुबार आहे, केॾो मतिलबु मौसम कीअं बि हुजे पर असां मास्क बिल्कुलु बि नथा पायूं। त इन जे करे एहतियात पंहिंजे हथ में आहे। एहतियात कंदा त अहिड़ी मूज़ी बीमारियुनि खां तव्हां बची सघो था। उनखां अलावा सुठी ॻाल्हि इहा थी, राति जेको हिकिड़ो राति जेका गुज़री ॾाढी टेंशन वारी राति हुई ऐं अमेरिका जी तरफ़ां बाक़ाइदा ऐलान हुयो त एटमी धमाको असां ईरान ते कंदासीं, पर बचाइण वारी ज़ात अल्लाह जी आहे। पाकिस्तान इन में सुठो किरदारु अदा कयो आहे। पाकिस्तान जेको आहे वञी करे उते ॻाल्हि ॿोल्हि कई आहे ऐं उनखां पोइ जेके असांजा आर्मी जा जेके हेड आहिनि उहे बि पाण आसिम मुनीर साहिबु उहे बि विया, प्राइम मिनिस्टर साहिबु उन्हनि वेही करे पाण ॻाल्हायो आहे त 2 हफ़्तनि ताईं सीज़ फायर थियो आहे ऐं इन विच में मुआइदा थींदा। जेकॾहिं मुआइदनि ते माण्हू लही थो अचे पियो ऐं मुआइदा तइ थी था वञनि त इहा मुकमल तौर ते जंग ख़तमु थी वेंदी ऐं जेकॾहिं इहे मुआइदा तइ नथा पाइनि त पोइ अलाह खे ख़बर आहे त छा थींदो। पर इहा सुठी ॻाल्हि आहे, कुझु रिलीफ मिलियो आहे ऐं इलाही अहिड़ा असांजा मुल्क आहिनि जिन में ईरान थी वियो, फ़लस्तीन थी वियो ऐं खोड़ अहिड़ा ॿिया बि मुल्क आहिनि जिन पाकिस्तान खे सपोर्ट कयो आहे, पाकिस्तान खे अलाह सां इज़त ॾिनी आहे ऐं हींअर उनजो अलाह सां नालो रोशन करे रहियो आहे। ऐं उन्हनि जे हथनि में असां झंडा बि ॾिठा आहिनि, ईरान जे हथनि में बि असां उन्हनि जा बि झंडा ॾिठा आहिनि, पर पाकिस्तान जा बि गॾोगॾु उन्हनि जे हथनि में असां झंडा ॾिठा आहिनि, जेका हिकिड़ी क़ाबिले फ़ख़्र ऐं क़ाबिले ज़िक्र ॻाल्हि आहे त हमेशह पंहिंजे मुल्क खे जेको आहे डिग्रेड न कंदा कयो, पंहिंजे मुल्क खे हमेशह रिप्रेज़ेंट कंदा कयो, उनखे सपोर्ट कंदा कयो, छो त हीउ मुल्क असांजो असासो आहे ऐं हिन मुल्क में असांजो साहो आहे। हिन सिंध अमड़ में असांजी ज़िंदगी ऐं जान आहे। त हिन खां अलावा असांजी का बि सुञाणप कोन्हे का। असां किथे बि वञूं था, कहिड़े बि मुल्क में वञी रहूं था, तव्हांखे ख़बर आहे त असांजी जेका ज़िंदगी आहे उहा कुते खां बि बदतर आहे। छा इंसान जी ॿाहिरि ज़िंदगी आहे उहो तव्हांखे बहितर ख़बर हूंदी, जेके ॿाहिरनि मुल्कनि में रहनि था। तव्हां हिते आज़ादी सां घुमो फिरो था, खाओ पियो था, टेंशन फ्री आहियो। पंहिंजो मुल्क हमेशह पंहिंजो मुल्क हूंदो आहे, भले कहिड़ो बि आहे। 10 माण्हू अची करे जेकॾहिं हिते तव्हांजे मुल्क जे बुराइयूं था कनि, उन्हनि खे हिकिड़ी शटअप कॉल ॾियो, दफ़ा थी वञो हितां। तव्हां नथा रही सघो, तव्हांजो मुल्क न आहे, तव्हां दफ़ा थी वञो, मुंहिंजो मुल्क आहे, मां रहंदसि, भले कहिड़ो बि आहे। त इहा जेकॾहिं तव्हां आदत अपनाईंदव त माण्हुनि खे बकवास करण जी ज़रूरत ई कोन पवंदी तव्हांजे मुल्क जे ख़िलाफ़ु। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ करे ई चुका आहियूं। सो अॼु मूं वटि ज़बरदस्त गेस्ट आहिनि जिन सां खोड़ सारी कचेरी बि कंदासीं ऐं कुझु सूफ़ी लोक गीत बि ॿुधंदासीं।
कुछ मिजाजी भी ॿुधंदासीं। ऐं मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि सभिनि खां पहिरियां त मोस्ट सीनियर एक्टर मोहम्मद अली साणी साहब, जेके आर्टिस्ट आहिनि, डायरेक्शन भी करे चुका आहिनि, रेडियो जोकी भी रहिया आहिनि, PTV आर्टिस्ट आहिनि, TV स्टेज ड्रामा भी कया अथनि ऐं सिंध राइज़िंग हिकु एसोसिएशन आहे हुननि जा मेंबर बि आहिनि। उन खां अलावा असां सां गॾु असांजी भेण हिते मौजूदु आहे फरियाल अंजुम, जेका एजुकेशनिस्ट भी आहे, ड्रामा आर्टिस्ट भी आहे, स्टेज आर्टिस्ट भी आहे, गॾो गॾु होस्ट भी रही आहे, मीडिया पर्सन आहे, माइक्रो बायोलॉजिस्ट भी आहिनि, उन्हनि खे भी भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? ठीक हैं? अल्हम्दुलिल्लाह, आप कैसी हैं? अल्हम्दुलिल्लाह मैं बिल्कुल ठीक हूँ। ईसाई साहब कीअं आहियो? ठीक आहियो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, थैंक्स गॉड, अल्लाह जा एहसान आहिनि। थैंक यू KTN, तव्हां घुरायो, किरण मीर जी महिरबानी, डायरेक्टर साहब जी, ॾाढी ज़बरदस्त इंट्रो ॾिनो तव्हां, ख़ासि करे असांजे मुल्क जे हवाले सां जेका ॻाल्हि जज़ाकल्लाह। कयव। मां थोरो इंट्रोडक्शन ॿियो बि कराए वठां, पोइ इन ॻाल्हि ते अचूं था। असां सां गॾु अख्तर अली चन्ना बि हिते मौजूदु आहिनि, जेकी सिंगर आहिनि, ऐं उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ। वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह पाक जे करम। उन्हनि सां गॾु जेको आहे इबाद अख्तर आहे, जेको उन्हनि जो नंढड़ो पुटु आहे, उहो बि उन्हनि सां गॾु वेठो आहे, जेको डफली वॼाईंदो। कीअं आहियो बाबा? ठीकु आहियो? जी जी। अच्छा जी। उन खां अलावा यकतारे ते असां सां गॾु आहे लाल मोहम्मद बलोच, उन्हनि खे बि भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम भाउ। ऐं ढोलक ते आहे अब्दुल्ला सरमस्तानी, उनखे बि भली कार कंदासीं। ऐं गॾो गॾु असांजो पंहिंजो इनायत भाउ बि पियानो ते मौजूदु आहे, उनखे बि भली कार कंदासीं। सो मां चाहियां थी त प्रोग्राम जो जेको स्टार्ट आहे थोरो धमाकेदार कयूं, थोरो सुठो कयूं। त हींअर असांखे कोई गीत तव्हां ॿुधायो त पोइ वरी असां ॻाल्हियुनि जी तरफ़ वञूं। जी जी ज़रूरु। तस्बी बोती फेर न बाहू, तस्बी बोती फेर न बाहू, इस तस्बी दा की पढ़ना हूँ, ਜਿਹੜਾ ਆਪਣੇ ਨਾਲ ਹਿਸਾਬ ਨਾ ਕਰੇ, ਹੁੰਦੇ ਨਾਲ ਹਿਸਾਬ ਕੀ ਕਰਨਾ ਹੋ, ऐबां भरे हाँ जा, ऐबां भरे हाँ यार, ऐबां भरे हाँ यार, बख्शी बख्शनहार, बख्शी बख्शनहार, ऐबां भरे हाँ यार, ऐबां भरे हाँ यार। अंक अंक मेला, अंक अंक मेला, काला कुचीला, लोग समोरे उतार, लोग समोरे उतार,
चलाही उजरा कर में को लहद चलाही उजरा कर में को लहद चलाही पिछ साहिब में कुमार पिछ साहिब में कुमार ऐ बांभरे कहाँ जा ऐ बांभरे कहाँ जा वक्त नज़ार विच वक्त नज़ार विच हामी थीवी वक्त वक्त नज़ार विच हामी थीवी ढोला पुजावी पार ढोला पुजावी पार ऐ बांभरे माशाल्लाह माशाल्लाह बेहतरीन गीत तव्हांजो ऐं सभिनि सुठो परफॉर्म कयो पर मूंखे नंढड़े जी जेका परफॉर्मेंस हुई न उहा मूंखे ॾाढी वणी जेका डफली माशाल्लाह जेका वॼाए पियो वरी जेको साज़ सां साज़ मिलाए पियो न वो माशाल्लाह सुठो आहे कैसी हैं फरियाल आप ठीक हैं बहुत ठीक, अल्लाह का बहुत करम है। और माशाल्लाह आप होस्ट भी हैं माइक्रोबायोलॉजिस्ट भी हैं एजुकेशनिस्ट भी हैं ये सारी चीज़ें आप भाई कैसे मैनेज कर रही हैं बस अल्लाह पाक करवा रहा है, हिम्मत करते हैं और फिर हो जाता है। सही और सब चीज़ मैनेज टाइमली कीजिए, टाइम को अच्छे से यूटिलाइज किया जाए तो सब किया जा सकता है। हाँ ये तो बात सही जी। की आपने और माशाल्लाह आपने कौन कौन से प्रोजेक्ट्स किए हुए हैं ड्रामास अभी नेशनल टीवी पे पीटीवी पे मैं करके चुकी हूँ, इसके अलावा दूसरे ऐसे चैनल्स हैं प्राइवेट चैनल्स हैं जिन पे काम किया है, सही तो एक्टिंग भी की है। सही तो कितना टाइम हो गया एक्टिंग में एक्टिंग में तकरीबन 3 साल हो गए। 3 साल हो तीन साल गए हो गए। सही हाँ। सही कैसा लग रहा है अच्छा लग रहा है हाँ अच्छा तो लग रहा है बट इट्स अ वेरी टफ शेड्यूल जॉब मैनेज करना सारी चीज़ें। मैंने जब स्टार्ट लिया था तो मेरी एजुकेशन स्टार्ट पे थी, फिर थोड़ा ब्रेक लेके अब मैंने रिज्यूम किया है, बीच में 2 इयर्स का मैंने गैप लिया। अच्छा 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 तो सही फिर अब रिज्यूम किया है फुल टाइम मीडिया इज़ अ फुल टाइम जॉब। हाँ, हाँ, लोग कहते हैं फ्रीलांस और इस तरह से नहीं, मीडिया इज़ अ फुल टफ जॉब। ऑब्वियसली अगर आप इसको प्रॉपर टाइम देंगी तो फिर तो जाहिर है आपको पता ही है कि उसमें फिर आपका एक बूस्ट आपको मिलता है, नाम है, शोहरत है और हर चीज़ अल्लाह पाक आपको देता है उसमें। ऐसा नहीं है मतलब लोग कहते हैं कि शौकिया आ गए इस फील्ड में, किसी ने नहीं वो शौक किया नहीं होता वो यू हैव टू गिव टाइम। हाँ बहुत एफर्ट शौकिया होता है, जाहिर शौक होता है तो आप आते हो इस जी फील्ड जी के जी अंदर। लेकिन हर शौकिया वाला फिर जो जितनी एनर्जी जितनी नहीं फिर आपका ये sincerity- शौक जो है ना एक जुनून में जुनून बदल में जाता है। बदल- ये तो फिर आप हमारे जो मोस्ट सीनियर एक्टर हैं सानी साहब ये तो यही बता सकते हैं। जी सानी साहब किया आयो
अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा शुक्र आहिनि। मां हुन जे गज़ल कलाम जे सहर मां अञा उन में निकिता आहियां न आहियो। त पहिरियां उजरा कर पिछे लहद में लाह, सही। वॾी ॻाल्हि वाह, वाह, आहे। सो वाह वाह, ॾाढो ज़बरदस्त कलाम ॿुधायो हिननि। ऐं बाक़ी त एक्टिंग जी दुनिया ऐं हीअ त असांजी जेका दुनिया आहे ॾाढो जीअं हिन चयो त फुल टाइम जॉब आहे। ऐं हिन में घर जो बि नथो रहे माण्हू, ॿाहिरि जो बि नथो रहे माण्हू। घर वारीअ जो बि दड़का त ॿाहिरि वरी डायरेक्टर जा बि दड़का। माण्हू यानी ॿिन्ही पासे जेको आहे न मसले में ई जी हा, मसइले में, दुनिया मसइलो आहे ऐं इंसान मसइले में आहे, पर ज़िंदगी हले पई ऐं ॾाढी ख़ूबसूरत ज़िंदगी हले पई। सही। ऐं जीअं अॻु में तव्हां इंट्रो जी ॻाल्हि कई त असांजे मुल्क जेको कयो त ॾाढो ज़बरदस्त जंग टरी वई आहे फ़िलहालु 2 हफ़्तनि जे लाइ। ऐं इहा ख़ुशनसीबी ऐं ख़ुशबख़्ती आहे असांजे मुल्क जी, असांजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ जी ऐं हिननि जी, त उन्हनि जहिड़े नमूने सां हिनखे हैंडल कयो आहे ऐं ॾाढो ज़बरदस्त थी वियो आहे। सो अलाह कंदो त अॻिते बि बहितर थी वेंदो। इंशाल्लाह इंशाल्लाह, लेट्स होप फॉर द बेस्ट। ऐं उम्मीदूं बि इहे ई आहिनि इंशाल्लाह, अल्लाह बहितर ई कंदो सभिनीनि जे हक़ में। ऐं ॾाढो मतिलबु हिकिड़ो टेंशन वारो माहौल हुयो राति, ऐं मां त काफ़ी देरि ताईं वेठी हुयमि त ॾिसां वेठी पई न्यूज़। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुबुह साईं असांखे जेको आहे ॾाढियूं सख़्तु थ्रेट्स हुयूं अमेरिका जी तरफ़ां त भई असां वी विल गो एंड वी विल द हिन जेके पुलूं आहिनि ऐं पावर उन्हनि जा जेके हाउसिस आहिनि उन्हनि खे डिस्ट्रॉय कंदासीं। इवन जेका तव्हां ॻाल्हि कई त भई हुनखे एटमी जेको आहे सो उहो बि सिलसिलो, पर ॾाढो वरी पोइ राति दोस्तनि हिक ॿिए सां वरी पोइ फ़ोन ते हिन हुन ते चिट चैट में बि इहो बाबा एटम बम छा थींदो आहे, केतिरो थींदो आहे, हुनजो असरु छा आहे, कीअं हाल आहे अपना अरे मां बापो त असां बि न बचंदासीं। अल्लाह रहम करे, अल्लाह रहम करे, अल्लाह ख़ैर करे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हीअं कुझु नए ड्रामाज़ जी तरफ़ अची रहिया आहियो, कुझु एक्टिंग करे रहिया आहियो या न, छो त ज़ाहिर आहे तव्हांजा फैंस तव्हांखे ॾिसण बि चाहींदा हूंदा। बिल्कुलु, हाणे हिकिड़ो KTN जो इंशाअल्लाह ताला हिकिड़ो असांजो प्रोजेक्ट जेको आहे सो पाइपलाइन में बसि अचण वारो आहे। उन ते हाणे बि असांजो जेको अज़हर साहब आहे, अज़हर जोकियो साहब, उन्हनि सां डिस्कस थी त उहे चवनि पिया त हिकिड़ो ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ी टेलीफिल्म आहे ऐं उन ते इंशाअल्लाह अनक़रीब। ऐं ॿियो ईद जो प्ले बि इंशाअल्लाह जेको कमिंग ईद जो प्ले थींदो, हज वारी ईद जो, त उन ते बि इंशाअल्लाह ताला उमेद इहा आहे त प्ले ईंदो। ऐं बाक़ी ज़िंदगी जी गाॾी हले थी, जीअं मां तव्हांखे ॿुधायो त राइज़िंग सिंध जे नाले सां असांजो जेको हिकिड़ो नओं सिलसिलो आहे दोस्तनि असां मिली करे कयो आहे। उन में इहो आहे त कंप्यूटर सेखारियूं था। भिटाई कॉलोनी में असां इहा खोलियो आहे कंप्यूटर सेंटर। असां में उन में दोस्त डॉक्टर मोहम्मद ख़ान शेख साहिबु, असलम बलोच साहिबु, टालपुर साहिबु आहे, फ़तेह मोहम्मद शेख साहिबु आहे, असां आहियूं। उन में मेंबर थियण जे लाइ या जेको उनजो मेंबर थींदो उन ग्रुप जो उनखे 1000 रुपयो महीनो ॾियणो आहे वॉलंटियरली। ऐं उहे असांजा दोस्त त के 20,000 ॾियनि था, के 15 ॾियनि था, के 10 ॾियनि था, के 5 ॾियनि था। अहिड़े नमूने सां करे असां इहो सेल्फ कंट्रीब्यूशन सां इहो राइज़िंग मंथली इहो ऐं वॉलंटियरली न ॾींदव नो प्रॉब्लम, को मसइलो कोन्हे को, पर इहो आहे त असां मुआशिरे में असां आया आहियूं त असां सोसाइटी खे असां छा कंट्रीब्यूट था कयूं ऐं करणु घुरिजे। सो मां हिन प्लेटफॉर्म तां इहो दोस्तनि खे ऐं आम आवाम खे इहो गुज़ारिश कंदुसि त भिटाई कॉलोनी में असां राइज़िंग सिंध जे नाले सां जंहिंमें बेसिक कंप्यूटर सेखारींदासीं, एडिटिंग आहे ऐं उन में जेको ग्राफिक आहे उहो सेखारींदासीं। ऐं जंहिंखे बि पंहिंजा ॿार मोकिलिणा आहिनि उहे मोकिलनि, मैट्रिक इंटर पास उन्हनि खे, छोकिरा छोकिरियूं। हिन वक़्तु असां वटि छोकिरियूं नियाणियुनि जो ॾाढो सुठो तादादु अचे थो ऐं उहे असां उते उन्हनि खे सर्व कयूं पिया। ऐं मज़ीद उनखे मां पंहिंजे ॻोठ में बि कोशिशि आहे त मां पंहिंजे ॻोठ में बि अहिड़े क़िस्म जो को सिलसिलो शुरू कयां जेको टेक्निकल थिए, छो जो असांजे मुआशिरे खे इन शइ जी ज़रूरत आहे। AI जो दौरु आहे, जदीद दौरु आहे, AI जो दौरु आहे ऐं AI तमामु एडवांस टेक्नोलॉजी आहे। त हिन वक़्तु हर कंहिंखे इन तरफ़ अचिणो पवंदो ऐं असांखे पंहिंजे ॿारनि खे इन तरफ़ आणणो पवंदो, न चाहींदे बि असांखे आणणो पवंदो। छो त ऑलरेडी हाणे जेके बि फ़ोन्स आहिनि, तव्हां बाय कयो त तव्हांजे फ़ोन जे अंदरि ऑलरेडी मेटा AI मौजूदु आहे, तव्हां उन खां परे नथा भॼी सघो पिया। त यू हैव टू एजुकेट योर चाइल्ड ऐं तव्हांखे जेको आहे पाण खे बि एजुकेट थियणो पवंदो, हुनखे सम्झणो पवंदो त हीअ भला कहिड़ी आहे। सो हिते वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ जल्दी हाज़िर था
बैक व्यूअर्स बेर तव्हांखे भलीकार कंदासीं रंगन भरी शाम में ऐं उमेद आहे त तव्हांखे शो पसंदि ईंदो हूंदो इंजॉय कंदा हूंदा छो जो हीउ शाम जो जेको वक़्तु आहे न इन में चांहि हुजे ऐं रंगन भरी शाम हुजे त हुनजो जेको मज़ो आहे न उहो डबल ट्रिपल थी वेंदो आहे सो चांहि जी त मां ॻाल्हि करे छॾी आहे हाणे जेसि ताईं अचे उहा बाक़ी अच्छा इहो मूंखे ॿुधायो त तव्हांखे केतिरो अर्सो थियो आहे ॻाईंदे बाबा तक़रीबन 2001 खां ओ माशाल्लाह वरी विच में 7-8 साल गैप बि आहे अच्छा छो हाँ बसि हालात जे हवाले सां कुझु सही, घोट गा वा बि कंदो हूंदव न हा बिल्कुलु हा ॿिया बि कमु कार वरी पोइ उस्ताद मिलियो त वरी ब्रेक पोइ कई कमु उन शुरू खां थी पोइ वियो। वरी थोरो स्टार्ट वरितो पर सही, थोरो सही, ब्रेक सही। वरी स्टार्ट ईअं ई सही ऐं रहिया सिखिया कंहिंखां वरिती आहे बाबा बरकत अली खान साहब हा माशाल्लाह 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 हारमोनियम में मुंहिंजा मास्टर आहिनि उस्ताद आहिनि उस्ताद आसिफ सखराणी दादू खां हिन वक़्तु हथु आहे उस्ताद बाबा बरकत अली जो माशाल्लाह माशाल्लाह ऐं नंढड़े खे शौक़ु कीअं थियो आहे तव्हांखे नंढड़ो पाण खे तव्हांखे ॾिसी 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 हा बाबा तव्हां सां गॾु ईंदो वेंदो जी न बाबा, फंक्शन्स हा, वग़ैरह जी में बिल्कुलु। सही सही माशाल्लाह त हीअं छा था ॿुधायो बाबा अदी शबाना आलमानी तमामु बहितरीनु शाइर आहिनि हुननि जो गीत आहे हिन वक़्तु जेको सावण जो मौसम हले थो हाय, हिन जे हाय, न्यू कंपोज़िशन आहे वाह जेको वाह हाल बहितरीन सावन मोठो साजन आहे सावन मोठो साजन आहे वण वण ते वस कारो आहे ओ अच तूं साहो धारो आहे सावन मोठो साजन आहे सावन मोठो साजन आहे वण वण ते वस कारो आहे ओ अच तूं साहो धारो आहे सावण मोठो साजन आहे सावण मोठो साजन आहे कैसी तो जी रहनहारा रोज पई थी दियो बारा ओ कैसी तो जी रहनहारा रोज पई थी दियो बारा वक्त भरियो बण चारो आहे वक्त भरियो बण चारो आहे बण बण ते वस कारो आहे ओ अच तूं सागो धारो आहे सावण मोठो साजन आहे सावण मोठो साजन आहे पहुँचो यादों वाओ सहेड़े बिखरल आसों आओ सहेड़े पहुँचो यादों वाओ सहेड़े बिखरल आसों आओ सहेड़े चाहो
इहोई चारो आहे चागु इहोई चारो आहे वण वणते बस कारो आहे ओ अच तू सागो धारो आहे सावण मोटो साजन आगे सावण मोटो साजन आगे तुझी दिल खे हाय तुझी दिल खे हेरा शबाना पूजा तुझा पैर शबाना ओ तुझी दिल खे हेरा शबाना पूजा तुझा पैर शबाना ओ मारी दो चारो आगे मारी दो चारो आगे वण वणते वण वणते बस कारो आगे आए अच तू सागो धारो आगे सावण मोटो साजन आगे सावण मोटो साजन आगे वाह वाह रोज़ बेहतरीन। वेठी थी ॾीओ ॿारियां वाह 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 बेहतरीन बेहतरीन बेहतरीन, लई प्यारी ज़बरदस्त। शायरी है। अच्छा फरियाल मुझे ये बताइए कि आप एजुकेशनिस्ट हैं तो क्या आप पढ़ाती हैं? जी, मैं एज लेक्चरर यूनिवर्सिटी में काम कर रही थी। अच्छा अच्छा जी जी, कर रही थी, अब छोड़ दिया? अब छोड़ दिया। मैंने कहा ना मीडिया की हाँ, तरफ हाँ, अब हाँ। ज़्यादा टाइम देने लगी हूँ। सही। तो पहले मैं एज आपको नहीं लेक्चरर लगता कि आपने अपनी लाइफ का एक बड़ा लॉस कर दिया? लेक्चरर एज अ लेक्चरर आपने मतलब वो छोड़ विजिटिंग दिया। फैकल्टी में होंगी ना? नहीं नहीं, मैं फुल अच्छा। टाइम अच्छा, कॉन्ट्रैक्चुअल थी। अच्छा, अच्छा। आई वाज नॉट विजिटिंग फैकल्टी, बट मुझे लगता है वो दोबारा अवेल कर सकती हूँ। और अभी एनर्जी है, टाइम है, ब्यूटी है, तो मीडिया को थोड़ा टाइम दे लो। हाँ, ये बात डालने भी ठीक है लगेंगे तो आपकी। वापस वहीं ये चलने बात भी मैन लगेंगे। की इस ब्यूटी की है। जी जी, ब्यूटी है तो फिर वो मस्ट नहीं नहीं ये हकीकत हाँ बात जी, है। अच्छा आपको अगर केटीएन पे कोई कैरेक्टर मिले सिंधी में करने के लिए तो कर लेंगे? बिल्कुल कर लूँगी। यहाँ पे मास्टर है सब, सिंधी सिखा देंगे आपको। ज़रूर, ये तो एक गोल्डन अपॉर्चुनिटी होगी। और मुझे सिंधी बहुत अच्छी समझ आती है। हाँ, समझ और तो आती है, टूटी बोलने मोटी में। बोल भी लेती हूँ। हाँ, लेकिन हाँ, ये है कि एक वो होती है ना, जब मीडिया पे जब बोलने लगे तो यू शुड बी मास्टर एट इट। तो नहीं, मैं ज़रूर। और ये कहते हैं ना कि आप अब सीखने के मराहिल को जारी रखना चाहिए, चाहे किसी भी सही। लेवल पे हाँ, हो। तो हाँ, सही है। आई वुड अप्रिशिएट। ये तो बहुत अच्छी ऑफर आपने कर दी मुझे, और चलें, मैं वेट let's hope for the करूँगी। best, क्योंकि इंशाल्लाह हम तो चाहते हैं कि भाई न्यू फेसेस आएं, और हम तो चाहते हैं कि न्यू फेसेस हमारे जो है ड्रामाज में काम करें, Basically. और हम तो इंट्रोड्यूस भी करवाते हैं बहुत। तो इंशाल्लाह अगर आपको कॉल आती है तो आप ज़रूर इस अपॉर्चुनिटी को अवेल कीजिएगा। ऑफ कोर्स, आई एम वेटिंग फॉर हाँ इट। हाँ इंशाल्लाह ज़रूर, क्योंकि आपके अंदर वो एनर्जी, वो गट्स नज़र आ रहे हैं। Thank you so माशाल्लाह much. से। Thank you so त much. ईसानी साहब जे सिंध राइजिंग जे हवाले सां ॻाल्हि थी रही आहे, त छा सोचो अथव त जो फ्यूचर छा हूंदो? फ्यूचर इन जो इंशाल्लाह ताला ब्राइट आहे ऐं बहितर आहे। सोसाइटी खे कंट्रीब्यूशन जी ज़रूरत आहे। हर इंडिविजुअल माण्हू खे ज़रूरत आहे त सोसाइटीअ खे रीपे करे। ऐं असांजी रिटायर ऑफिसर्स आहियूं ऑलमोस्ट सभु, ऐं उहे अहिड़े नमूने जो सिलसिलो जोड़ियो आहे। ईअं मां गुज़ारिश कंदुसि त जेको जिते वेठो आहे सिंध में, ॻोठनि में या शहरनि में, उते अहिड़े नमूने जो
वेलफेयर NGOs करे जेको सोसाइटीअ खे रीपे करे उन में उनजो जेको कैरेक्टर बिल्डिंग आहे उन ते तवजह ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं हिन वक़्तु नशो हरू भरू होटलनि ते वेहणो चांहि ते टाइम ज़ाया करणो इहो ॾाढो वधी वियो आहे। त ख़ासि करे हीरोइन ऐं आइस जेका असांजे मुआशिरे में थी वई आहे त उनखे कंट्रोल करण जी ज़रूरत आहे। ऐं इहो ई हिकिड़ो मां सम्झां थो तरीक़ेकार आहे बस त वही ॻाल्हि ॿारनि आहे न, खे बेरोज़गारी जी जेके हा, आहे या जी हा। ॿारनि खे का एक्टिविटी कोन्हे त उन्हनि खे हटाइण जे लाइ सुठो हिकिड़ो जी हा, जी हा, जी स्टेप हा, आहे जी हा, त जी हा। ॿार किथे न किथे इंगेज हुजनि। तव्हां हिते भिटाई कॉलोनी में असां कोरंगी क्रॉसिंग ते अॻियूं मेन रोड ते ई आहे उन ते राइज़िंग सिंध जे नाले सां तव्हां ईंदव यकीन कयो त तव्हांखे मज़ो ईंदो। नौजवान छोकिरा छोकिरियूं अचनि थियूं न्याणियूं अचनि थियूं ऐं मां जीअं हिन चयो न त सिखण जी काई बि उमिरि न आहे। मां एट प्रेज़ेंट उते वञण खां पोइ मां पाण सिखां थो उते सुठी ॻाल्हि आहे। कंप्यूटर बेसिक कंप्यूटर ऐं इहो मां पाण सिखां थो। त भई जीअं असां जेको आहे सो फर्ज़ु करो मां का व्लॉगिंग कयां थो का क्लिप ठाहियां थो मूंखे एडिटिंग जी ज़रूरत आहे पोइ मूंखे सोनूअ जी ज़रूरत न पवंदी। उहो मां पाण ई जेको आहे सोनू जो नालो जेको हिते तव्हां खयो आहे न उहो मां सम्झी सघां थी त तव्हां हिते छो खयो आहे छो जो माशाल्लाह सोनू खे एडिट वग़ैरह करणु जी अचे हा थो। एंड वेरी टैलेंटेड बॉय। ॾाढो टैलेंटेड आहे माशाल्लाह इन शइ में। ऐं जेकॾहिं ही ऑनलाइन जेकॾहिं इहो कमु स्टार्ट करे त इलाही अर्न करे सघे थो हिन मां। बसि हाणे अलाह करे थो असांखे लिफ्ट कराए। वाकई सोनू जेको आहे यूट्यूब ते जेको आहे जी न हा, पंहिंजो जी हा। चैनल ठाहे इहे शयूं करे न इलाही कुझु जी हा, जी हा, जी हा, जी हा। न ईअं सुठो आहे वीचारो असांजो। न न ॾाढो सुठो ॾाढो ऐं अहिड़े नमूने सां असां सोसाइटीअ में बहितर करे सघूं था। ॾिसो असां कलेक्टिवली हिकिड़ो त ईअं थी विया हुआ त ॼण ॿिए जी बुराई कंदे मज़ो थो अचे ऐं ॿियो कलेक्टिवली असां करप्ट थी चुका आहियूं। भई ॿियनि जूं सुठाइनि ते बि त नज़र विझो त ॿियो माण्हू सुठो केतिरो आहे उन मां बि गंद मां बि त को रस्तो ठाहियो तव्हां पॉज़िटिविटीअ जो। बस या त हिकिड़ी हिते ॻाल्हि आहे न असांजे मुआशरे में कुछ पॉजिटिविटीज़ हैं कुछ नेगेटिविटीज़ हैं। अब जैसे आपने मतलब ये फील्ड चूज़ की तो जाहिर है आपको भी नेगेटिव पॉइंट्स मिल रहे होंगे। आपको भी लोग जो है कहते होंगे कि भाई क्यों चूज कर ली इस फील्ड में, क्यों आ रही हो, क्या जरूरत है, फैमिली की सपोर्ट हाँ है। मतलब कहते हैं पढ़ लिख के इस फील्ड में आने की क्या जरूरत बोले है, तो पढ़ने मैंने के कहा लोगों की तो जरूरत है, जरूरत ही Yes. पढ़े लिखों की है। Yes. और होस्ट जितना पढ़ा लिखा होगा उसको उतने अपने स्किल पे कमांड होगी। सही बात तो मैं कहती हूँ कि पढ़े लिखों की लफ्ज अगर होंगे तो जी। फिर लफ्जों से तो खेलता है ना खेलता बंदा। है। एजुकेशन होगी नॉलेज होगी बुक्स पढ़े हुए होंगे उसको बिल्कुल पता होगा तो वो लफ्जों को से खेलेगा बिल्कुल जगलिंग ऐसे होगी। ही, बिल्कुल ऐसा ही है। ऐसे। अच्छा तो फैमिली की सपोर्ट फैमिली की सपोर्ट है। शुरू में थोड़ा सा था कि एक कहते हैं ना कि नहीं सही नहीं है, ये नहीं है, ऐसा होगा वैसा होगा, एक मिथ्स जो सोसाइटी में एग्जिस्ट करते हैं। लेकिन मुझे लगता है कि जितना प्यार अपनाइए मुझे इस फील्ड में मिली और आई थिंक जैसे आपने कहा ना हम तो दोनों एस्पेक्ट्स को देखते हैं, मींस कि तस्वीर का दूसरा रूप कोई देखना ही नहीं चाहता। पॉजिटिविटी अगर आप में है तो सब आपका एनवायरनमेंट पॉजिटिव होगा। सही बात अगर है। आप देखना ही नेगेटिविटीज चाहते हैं तो फिर आपका माइंडसेट कोई नहीं चेंज कर कोई नहीं सकता। change कर सकता, और सही। आई बिलीव कि यहाँ पे बहुत सारे लोग हैं लाइक मैं आपके प्रोग्राम के डायरेक्टर साहब की बात करूँ, इज रियली नाइस पर्सन। मींस कि फ्रॉम द बिगिनिंग जो है मैंने जब करियर का स्टार्ट लिया था तो मुझे बहुत अच्छी एक समझ लें कि एक जेंट्री मिली, एक अच्छी सोच मिली, एक अच्छे विजन के साथ काफ़ी सारे लोगों ने ज्वाइन किया। तो मींस कि जैसे आप खुद माइंड सेट से चलते हैं वैसे ही आपको लोग नहीं मिलते नहीं हैं। बिल्कुल ऐसा ही है। और माशाल्लाह हमारे डायरेक्टर साहब खुद बहुत अच्छी फैमिली से बिलोंग करते हैं, पढ़े लिखे इंसान हैं। तो जाहिर है जब आपका साथ पढ़े लिखे लोगों के साथ होता है और आप जब आगे बढ़ने की एक चाह रखते हैं तो उसमें फिर आपको आसानियाँ ही होती हैं। बेशक बेशक। ऐसा ही है। तो यहाँ पे गाना एंजॉय कर लें। आपको बिल्कुल। आता है गाना गाना? नहीं बहुत मुझे लगता है कि आपको आता है। आता है, थोड़ा बहुत आता है। थोड़ा फिर सुना दें कुछ जो आपको पसंद हो। अभी- थोड़ा सा सुनाए फरियाल कुछ। मैडम नूर साहिबा का गाना है, मुझे बहुत अच्छा लगता है, थोड़ा सा सुना देती हूँ। कहाँ हो तुम चले आओ, मोहब्बत का तकाज़ा है, गमे दुनिया से घबरा कर तुम्हें दिल ने पुकारा है।
आवाज तो बड़ी प्यारी है और सुरीली है। अगर आप इस पे भी फोकस करेंगे आप बहुत अच्छी सिंगर बन सकती जी हाँ हैं। जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ जी हाँ। आई टेक अप योर एडवाइस। हाँ, नहीं yes, नहीं yes, yes, आज का जो दौर है वो आपको अगर लगता है कि आप एक्टिंग में फेल हो गए आप सिंगिंग में चली जाएं। और कंप्यूटर ने तो आजकल बड़ी आसानी कर दी है। नहीं नहीं कंप्यूटर वाली बात तो मैं कहती हूँ करें ही नहीं, क्योंकि वो फिर आर्टिस्ट नहीं होता। वो फिर आप एक फन का मजाक उड़ा रहे हो। तव्हां पाण माशाल्लाह सिंगर आयो सीनियर आयो माशाल्लाह 2001 खां वठी तव्हां ॻायो था त तव्हां पाण ॿुधायो मतिलबु जेको ही तव्हांजो कमु आहे छा ही मज़ाक आहे? बाबा बसि हर कंहिंजी सोच तीअं पर तमामु हिकु ऐं जेको कंप्यूटर सिस्टम आहे आउं पाण ऑडियो रिकॉर्डिस्ट बि आहियां त उन में असां सुर ट्यून कंदा आहियूं हथ सां। हा काफ़ी जेको अगरि सुर आउट थिए थो त हुनखे राइट करण जी कोशिशि कंदा आहियूं पॉलिश करे। ऐं अक्सर हींअर काफ़ी ईअं पियो हले पर कोशिशि कजे मां जी ॻाल्हि आङूं त जेको रियल सिस्टम आहे न उहो बाबा न तमामु न काराइतो भाई आहे। मां चवां थी त असां नंढे हूंदे खां उस्तादनि खे ॿुधो जी आहे जी बाबा हा। त अॼु मूंखे अफ़सोस थींदो आहे त जॾहिं असां उस्तादनि खे ॿुधी करे वरी अॼु असां जेको आहे रातो राति जेके सिंगर ठही था वञनि जेके नवां नवां पैदा थी था वञनि पिया वरी पोइ कुझु टाइम खां पोइ ग़ाइब थी वेंदा आहिनि। भाई कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां पंहिंजो टाइम बर्बादु कयो, तव्हां ॿियनि जो टाइम बर्बादु कयो, पंहिंजो पैसो ख़राबु कयो, असांजूं अखियूं ख़राबु कयो, असांजा कन ख़राबु कयो। कहिड़ी ज़रूरत आहे? तव्हां घरु वेहो पाण रिकॉर्ड कयो पंहिंजे मोबाइल में पाण ई ॿुधो, असांखे न ॿुधायो। मां क्लियर मैसेज थी ॾियां उन्हनि खे त जेके नथा सिखनि ईअं ई था अचनि हिन फील्ड में प्लीज़ न अचो। हिन फील्ड खे ख़राबु न कयो। हीअ फील्ड ॾाढी सुठी आहे, उस्तादनि जी फील्ड आहे ऐं जेके असल जेके ॻाईंदड़ आहिनि उन्हनि जो चांस मरी थो वञे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हांजी वजह सां। सो हींअर तव्हां छा ॿुधाईंदव असांखे? उर्दू सॉन्ग आहे अरे वाह वाह कहिड़ो? उसको भूल जाऊं ये मुमकिन नहीं। अरे वाह वाह ज़रूरु ज़रूरु। मिटा कर अपनी हस्ती को सरासर जुस्तजू हो जा। मिटा कर अपनी हस्ती को सरासर जुस्तजू हो जा जो चाहता है वो होगा जो वो चाहता है पहले वो तो हो जा। उसको भूल जाऊं उसको भूल जाऊं ये मुल्क नहीं है कैसे दिल बहलाऊं ये मुल्क नहीं है कैसे दिल बहलाऊं ये मुल्क नहीं है। उसको भूल जाऊं उसको भूल जाऊं ये मुल्क नहीं है कैसे दिल बहलाऊं ये मुल्क नहीं है कैसे दिल बहलाऊं ये मुल्क नहीं है। डूबा हुआ हूँ दर्द समंदर आगे लगी है दिल के अंदर। ओ डूबा हुआ हूँ दर्द समंदर आगे लगी है दिल के अंदर दिल के अंदर। दिल से निकालो दिल से निकालो ये मुल्क नहीं है कैसे
बहलाऊं ये मुमकिन नहीं है, कैसा दिल बहलाऊं ये मुमकिन नहीं है। ओ हो 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 यार की जुदाई ने तोड़ दिया है, जिंदगी ने जिस साथ छोड़ दिया है। यार की जुदाई ने तोड़ दिया है, जिंदगी ने जिस साथ छोड़ दिया है। ख्यालों से निकालो ये मुल्क नहीं है, ख्यालों से निकालो ये मुल्क नहीं है। कैसे दिल बहलाऊं ये मुमकिन नहीं है, कैसे दिल बहलाऊं ये मुमकिन नहीं है। उसको भूल जाऊं 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 जाऊं, उसको भूल जाऊं ये मुमकिन नहीं है, कैसा दिल बहलाऊं ये मुमकिन नहीं है, कैसा दिल बहलाऊं ये मुमकिन नहीं है। ओ हो 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 बेहतरीन ज़बरदस्त कलाम, ज़बरदस्त कलाम, मज़ो अची वियो। त वक़्तु आहे ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियो। तमारी सी रहिया आहियो रंगन भरी शाम। उम्मीद आहे त तव्हांखे शो पसंदि ईंदो हूंदो, इंजॉय कंदा हूंदा। अॼु काफ़ी ॾींहंनि खां पोइ जेको आहे म्यूज़िक खे असां प्रॉपर टाइम ॾेई रहिया आहियूं ऐं ज़ाहिर आहे म्यूज़िक भी ज़रूरी आहे, इम्पॉर्टेंट हिसो आहे एंटरटेनमेंट में। ऐं जॾहिं असांखे एंटरटेनमेंट जी ज़रूरत पवंदी आहे त या त असां बुक्स पढ़ंदा आहियूं या त वरी पंहिंजो पाण खे अञा एंटरटेन करण जे लाइ जेको आहे असां म्यूज़िक ॿुधंदा आहियूं। सो असां बि हिते म्यूज़िक इंजॉय करे रहिया आहियूं। पहिरियां म्यूज़िक थी वञे छो त मां चाहियां थी त भाउ एॾो परे खां न ॾाढो सुठो आवाज़ आहे, आवाज़ ॾाढो सुठो, आवाज़ में दर्द आहे। हा, आवाज़ में दर्द आहे ऐं माशाल्लाह इंजॉय बि करे रहिया आहियूं। त पहिरियां कुझु ॿुधी वठूं, उन खां पोइ तव्हां सां कचेरी थी वेंदी। छा था ॿुधायो हींअर? बाबा वरी अदी शबाना आलमानी जी शान आहे, सूर टिकंदा पोइ आहिनि साह में, छल न विछड़े केर कंहिंखां राह में। वाह वाह, असांजी भेण लॻे खैरात हुस्न जी मुखरी सोनल रुसी पयो खैरात
जी मुखरी सोनल रुसी पयो ईदा हुआ जी पत सजदा कबा हुआ हुआ ईदा हुआ जी पत सजदा कबा हुआ दिल पर उठो असां खां हबीब असां इबादत छॾे ॾिनी सूर टिकंदा पोइ आहिनि साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में चल न विछड़े केरु कंहिंखां चल न विछड़े केरु कंहिंखां राह में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में चल न विछड़े केरु कंहिंखां चल न विछड़े केरु कंहिंखां राह में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में आशिकन जी ॻाल्हि थो कहिड़ी करी आशिकन जी ॻाल्हि थो कहिड़ी करी ओ आशिकन जी ॻाल्हि थो कहिड़ी करी आशिकन जी ॻाल्हि थो कहिड़ी करी दिल खे रखंदा हिन सदा आड़ाह में दिल खे रखंदा हिन सदा आड़ाह में ओ सूर टिकंदा पोइ आहिनि साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में चकोरी अखे उॾामे अर्श ॾे छॾ चकोरी अखे उॾामे अर्श ॾे ओ छॾ चकोरी अखे उॾामे अर्श ॾे छॾ चकोरी अखे उॾामे अर्श ॾे चाहू हुन जो चंड जे आ चाह में चाहू हुन जो चंड जे आ चाह में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में शबाना आलमानी वई पुरे दिल शबाना आलमानी वई पुरे दिल शबाना आलमानी वई पुरे दिल शबाना आलमानी वई पुरे रंग खुशबू देवी साग में रंग खुशबू चाह जेवे साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में सूर टिकंदा पोइ आहिनि साग में चल न विछड़े केरु कंहिंखां चल न
पोइ आहिनि साग में सूरत कंदा पोइ आहिनि साग में। वाह 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 वाह, बहितरीन बहितरीन। मूंखे लॻे थो तव्हांखे कुझु यादि पिया आहियो। नाज़ुक सिन्फ़ में असांजी अदी शबाना आलमाणी साहिबा जो पंहिंजो हिकिड़ो नालो आहे शाइरी बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। बहितरीन यादूं त जॾहिं बि कोई अहिड़ो गज़ल ॾिसो पकी शाइरी ऐं मैच्योर हिकिड़ी जेका शाइरी आहे। बाक़ी अॼोके जेको शाइर आहिनि त भई गुड़ गिटनि खे लाइ तूं चटिया मां चटिया, सो केॾी हूअ ख़वात लेडीज़ थी करे। किन्नी शाइरी, कसम सां जी अॻु में तव्हां हुननि जी कई ॻाइणनि जी ॻाल्हि कई त ख़ुदा जे वास्ते घर वेही रहो, अहिड़ा न अचनि जेके ॻाइणा हुजनि न हुजनि। अहिड़नि शाइरनि जे लाइ बि इहो गुज़ारिश आहे, महिरबानी करे अहिड़ी शाइरी न कयो जेको जंहिंसां असांजो मुआशिरो, हाणे ॾिसो तव्हां कीअं किरब सां कयो। हाँ ज़ाहिर आहे असांजी अदी शबाना आलमाणीअ जी पक्की ऐं पुख़्ती शाइरी, केॾो हिकिड़ो लफ़्ज़नि जो जुड़ाव ऐं हुननि जो लफ़्ज़नि जो पाण में मेलाप कयो अथई। वाह वाह सुभाणे अदी शबाना आलमाणी, अलाह से तव्हांखे अञा वधीक दात ॾे ऐं थैंक यू वेरी मच। इलाही प्यारी भेण आहे असांजी, ऐं मूंखे अलाए यादि थो अचे शायदि असांजे शो में अची चुकी आहे, ऐं या जेकॾहिं नाहे आई त ज़रूरु तव्हांखे इनवाइट कंदासीं। पर बहितरीन शाइरी आहे तव्हांजी, त भाउ इन ई करे भरपूर फरमाइश आहे सभिनीनि जी, त वरी कुझु असांखे ॿुधायो, पर बहितरीन ॿुधायो, को उर्दू ई थी वञे भले, का गज़ल, का पुराणी, का जेको बि तव्हांखे वणे। अॼु जेको आहे सो तव्हांजो ॾींहुं आहे, असां महिमान अदाकार आहियूं, असां लिसनर्स आहियूं, लाइव लिसनर्स आहियूं। मौसीकी के टाइम ॾियणु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे, तमामु ज़रूरी आहे, तमाम ज़रूरी है। आपको भी पसंद आ रही है ना? बहुत पक्की बात है। महफिल लूट ली ना। शायरी के साथ जो इनकी अदा है ना गाने की, बेहतरीन। आपको है शौक शेरो शायरी का? थोड़ा बहुत। चले जब तक भाई कुछ सुनाते तब तक आप कोई शेर सुना दे हमें। शेर वो दाड़ने वाला शेर ना सुनाइएगा। याद है कोई? परवीन शाकिर का सुना देती हूँ। मैं सच कहूँगी लेकिन हार जाऊँगी, वो झूठ बोलेगा लेकिन जीत जाएगा, अना परस्त है इतना कि हर बात से पहले वो उठ के बंद मेरी किताब कर देगा। वाह वाह वाह, अक्सर इगोइस्टिक पर्सन ऐसा ही होता है, ऐसा चल रहा है ना माशा। सही बात है जी। भा बाबा अदी जी फरमाइश थे, जब से तूने मुझे दीवाना बनाया। क्या बात है, वाह जी वाह। गजल जब तक बिका न था जब तक बिका न था तो कोई पूछता न था न था न था तूने मुझे खरीद कर अनमोल कर दिया। जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। संग हर शख्स ने
दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। संग हर शख्स ने, संग हर शख्स ने हाथों में उठा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। पत्थरों आज मेरे सर पे क्यों बरस हो, पत्थरों आज मेरे पत्थरों आज मेरे सर पे क्यों बरस हो। मैंने तुमको भी कभी, मैंने तुमको भी कभी अपना खुदा रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है, जब से तूने मुझे दीवाना बना रखा है। आयाम की तलखी कभी हंस के नजर, हमको सगने में भी, हमको सगने में भी कुदरत ने मजा रखा है। ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना। अब मुझे होश की, अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना, तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना, ओ तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना। जबरदस्त जबरदस्त वाकई मेलो लुटे छॾियो अथव, माशाल्लाह माशाल्लाह, मज़ो अची वियो। थैंक यू अॼोकी तव्हां शाम अवांगे ना दुआ जी नजर बाबा, दुआ जी नजर। बिल्कुल। तो फरियाल आप अपने अंदाज में जरा ब्रेक तो लें। जी ये वाला कैमरा सामने। अच्छा ये वाला चले जी। तो शानदार शाम के साथ किरण मीर हमारे साथ मौजूद हैं, रंगन भरी शाम के रंगन भरी शाम के साथ। तो फिर जाते हैं एक छोटे से ब्रेक पे, वापस आते हैं नई बातों के साथ, नई गपशप के साथ, नए गाने के साथ। आज दिल चाह रहा है सुनते ही जाएं, तो मिलते हैं ब्रेक के बाद। के भलीकार कंदासी रंगन भरी शाम में असां सां गॾु ज़बरदस्त ते गेस्ट मौजूद आहिनि। मोहम्मद अली साईं साहब भी हिते मौजूद आहिनि, फरियाल भी असां सां गॾु आहे, अख्तर भाउ भी असां सां गॾु मौजूद आहिनि। सो इलाही इंजॉय करे रहिया आहियूं ऐं मज़ो अची रहियो आहे। सो चले पहले मैं ईसानी साहब से पूछती हूँ, तव्हां माशाल्लाह फील्ड के एॾो टाइम ॾिनो आहे ऐं तव्हांजा ड्रामा, तव्हांजी एक्टिंग, हर शइ असां ॾिठी। इहो ज़रूरु ॿुधायो असांखे त ईंदड़ जेका असांजी नसल आहे या जेके अचणु चाहिनि था उन्हनि जे लाइ हिकिड़ो त नापा सेंटर आहे, ठीकु आहे, उन मां पढ़नि था, उन्हनि मां सिखनि था। छा असांजो इहो फ़र्ज़ु न आहे त उन खां अलावा बि कोई सिंधी
कोई अहिड़ो इदारो हुजणु घुरिजे जंहिंमें असां पंहिंजे ॿारनि खे एजुकेट कयूं? पहिरियां त इहो आहे त जंहिंखे बि हिन फील्ड में अचिणो आहे न उहो पंहिंजी तालीम मुकमिल कनि। हीअ ईअं फील्ड न आहे त ईअं बसि उथियो ऐं आयो ऐं थी वियो। अहिड़े नमूने सां सिंध गवर्नमेंट जो हिकिड़ो आहे सिम्पा, ऐं उहो आहे, पर हाणे उहो कहिड़े हद ताईं किथे उन्हनि जी आहे ग्रोथ, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे। ऐं उनखे बिल्ड करण जी ज़रूरत आहे, वधीक बिल्ड करण जी ज़रूरत आहे। उते तजुर्बेगार जेके पुराणा एक्टर ऐं सिंगर ऐं गवैया आहिनि उन्हनि खे उते मौक़ो ॾियणु खपे ऐं उन्हनि खां कमु वठणु घुरिजे। पर पहिरियां तालीम मुकमिल करे उन खां पोइ हिन फील्ड में अचो। अहिड़े नमूने सां सिम्पा आहे, अहिड़े नमूने सां जीअं नापा आहे, अहिड़े नमूने सां असांजो ॿियो बि को इदारो जेको सिंध खे रिप्रेज़ेंट करे वधीक उनखे करण जी ज़रूरत आहे। ऐं मां ॿी ॻाल्हि हिकिड़ो गुज़ारिश कंदो हलां त असांजो जेको सिंध जो टैलेंट आहे, सिंधी टैलेंट आहे, बहितरीनु टैलेंट, ॾाढो टैलेंट अथव, यकीन कयो। ऐं असां उन्हनि खे ज़ाया था कयूं, असां ज़ाया था कयूं, पर्सनल लाइकिंग ऐं डिसलाइकिंग में वञी उनखे ज़ाया था कयूं टैलेंट खे। असांजे चैनल्स ते बि जेके दोस्त वेठा आहिनि उहे बि ॾाढा टैलेंटेड आहिनि ऐं उन्हनि खां कमु वठण जी ज़रूरत आहे। भाई तव्हां ॾिसो न, उहो जेका हिकिड़ी टिकटॉकर आहे शहज़ादी, केॾी माशाल्लाह फेमस थी वई आहे ऐं उनखे आग लगी बस्ती मूवी में भी उनखे हिकिड़ो किरदारु ॾिनो वियो आहे। साथ साथ एक्सप्रेस पे भी उसने होस्टिंग की है जवेरिया के साथ, पूरा रमज़ान ट्रांसमिशन। और कितनी माशाल्लाह बच्ची वो टैलेंटेड है, लेकिन उसके लुक्स वो नहीं है, उसकी हाइट वो नहीं है, तो तनकीद का कितना निशाना बन रही है वो। और ये लोग पता नहीं कौन है हमारे, जो इनको ये नहीं पता कि उसको अल्लाह ने बनाया। आपको भी अल्लाह ने बनाया, उसको भी अल्लाह ने बनाया है। आप टैलेंट पर जाओ, क्यों किसी की शक्ल सूरत पे जाते हो? हाय बिल्कुलु सही ॻाल्हि आहे तव्हांजी। त ख़ुदा जी खलकियल शइ खे तव्हां ख़राबु नथा चई सघो। नहीं बोलो ना, आप उसका टैलेंट टैलेंट देखो। उनजो टैलेंट ॾिसो त हू छा आहे। त उन ॾे छा आहे जो मां जीअं तव्हांखे अॻु में चयो न, असां हिकिड़ो नेगेटिव शयुनि ॾे वधीक था वञूं। हूअं बि चवंदा आहिनि न त जेसि ताईं सच बूट पाए तेसि ताईं कूड़ जेको आहे उहो दुनिया जो चकर लॻाए अची वेंदो आहे। सही ॻाल्हि आहे, बिल्कुलु त सही। अहिड़े ई नमूने सां ईअं थिए थो त नेगेटिविटी जेका आहे उहा वधीक ट्रेवल थी करे बनिस्बत पॉज़िटिविटी जे। त असांखे पॉज़िटिव थियण जी ज़रूरत आहे ऐं इंडिविजुअल असांखे इन पासे ॾे वञिणो आहे त असां बहितर कीअं था थी सघूं। बिल्कुल यही है। अच्छा फरियाल, मुझे एक बात ज़रूर बताना, मतलब हर इंसान का कोई ना कोई आइडियल एक आर्टिस्ट होता है, या कोई किसी को फॉलो कर रहा होता है, इंस्पिरेशन होती है, कोई किसी से इंस्पायर होता है। तो आपका कोई ऐसा आइडियल या इंस्पिरेशन रहा है इस फील्ड के लिए, जिस वजह से आप इस फील्ड में आई हैं? होस्टिंग में अगर कहें तो मोइन अख्तर साहब मेरे बहुत फेवरेट, बहुत माशाल्लाह, इतना मैं उनको सुनती हूँ। कॉमेडियन भी बहुत अच्छे, रूहानी उस्ताद, कॉमेडियन भी बहुत बेहतरीन। हाँ मतलब, और कितने कंपोज्ड, जब बोलने लगते हैं तो एक मतलब समा बांध देते हैं, तो वो मेरे बहुत फेवरेट है। सेकंड अगर फीमेल में कहें तो बुशरा अंसारी साहिबा, बहुत अच्छी जोड़ी रही है, बहुत अच्छी उनकी, मैं उनको देखती हूँ। और एक्टिंग में अभी रिसेंटली तो मैं नहीं समझती कि वो पोटेंसी है और वो टैलेंट आ रहा है, लेकिन मुझे सबा कमर बहुत पसंद है। मैं ये सोच ही रही थी कि सबा का नाम क्यों नहीं ले रही भाई। वो बंदी, मैं कह रही हूँ, कमाल है, कमाल है। मैं पर्सनली उसकी बहुत बड़ी फ़ैन हूँ। मैं कहती हूँ कि पूरी दुनिया एक तरफ, सबा कमर एक तरफ। उस बंदी की जो नेचुरल एक्टिंग है ना, वो लफ्ज़ों से खेलती है, वो एक्सप्रेशन से खेलती है, वो आपको इस तरह अपना दीवाना बना देती है, एक कैरेक्टर के अंदर इतना घुस जाती है कि आप भूल जाते हो कि ये सबा है। और मतलब जितने भी ड्रामे उन्होंने किए, मैंने कोई ड्रामा उसका मिस नहीं किया, मैंने भी नहीं किया, और मैं सब ड्रामे देखती हूँ। एक मतलब आप सीख रहे होते हैं एज एन एक्टर, आप उसको ऑब्जर्व कर रहे हो तो आप सीख रहे हो। चलती फिरती एकेडमी है, मैं कहती हूँ बहुत आला, बहुत और आला बंदी है, बहुत आला बंदी है। तो सबा कमर जो नालो अची वियो आहे हिते, त हाणे मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई आहे। त हाणे वधीक असांखे जेको आहे न ख़ुशि कयो, छा था ॿुधायो? अॻियां सिटूं आहिनि शहीद हबीब सिंधी जूं, सजाई यारा महफ़िल घुराईंदो अलाए न, न्यू क्रिएट धुन आहे। वाह वाह वाह, ज़बरदस्त। वाह वाह। सजाई यारा महफिल, सजाई यारा महफिल
घुराईंदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सजाए यारा महफ़िल सजाए यारा महफ़िल घुराईंदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सजाए यारा महफ़िल घणो अरसो वयो गुज़री न थियो दीदार दिल पर जो घणो अरसो वयो गुज़री न थियो दीदार दिल पर जो घणो अरसो वयो गुज़री न थियो दीदार दिल पर जो घणी नज़रूं खिली मूंसां घणी नज़रूं खिली मूंसां ॻाल्हाईंदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सजाए यारा महफ़िल सजाए यारा महफ़िल घुराईंदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सजाए यारा महफ़िल कंदो अजिया लाए न कंदो अजिया लाए न वञा जे उनजी महफ़िल में कंदो अजिया लाए न वञा जे उनजी महफ़िल में कंदो अजिया लाए न वञा जे उनजी महफ़िल में कंदो अजिया लाए न वञा जे उनजी महफ़िल में तेरे मोॾे वधी अॻिते तेरे मोॾे वधी अॻिते कीकारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सजाए यारा महफ़िल सजाए यारा महफ़िल घुराईंदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे घर में विहारींदो अलाए न सजाए यारा महफ़िल अथम के कुछ भरियूं ॻाल्हियूं 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 अथम के दिल भरियूं ॻाल्हियूं हबीब न सां मूंखे करणियूं अथम के कुझ भरियूं ॻाल्हियूं हबीब न सां मूंखे करणियूं अथम के कुझ भरियूं ॻाल्हियूं हबीब न सां मूंखे करणियूं अथम के कुझ भरियूं ॻाल्हियूं हबीब न सां मूंखे करणियूं
वेठो वेही ॻाल्हाईंदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे भर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे भर में विहारींदो अलाए न सजाए यारां महफ़िल सजाई यारां महफ़िल घुराईंदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे भर में विहारींदो अलाए न सॾे मूंखे पंहिंजे भर में विहारींदो अलाए बेहतरीन ज़बरदस्त, ये नई कॉम्पोजिशन आहे ज़बरदस्त। अच्छा अच्छा तव्हां जेको आहे इहो ॿुधायो त एल्बम वग़ैरह क्या हूंदा ज़रूर बाबा 24 एल्बम आहिनि वीडियोज़ जा माशाअल्लाह रेडियो हैदराबाद PTV नेशनल ते अप्रूवल आहिनि सही ऐं ऑडियो रिकॉर्डिस्ट बि कुझु हल्की फुल्की कंपोजिशन सभु पंहिंजूं आहिनि उस्ताद न आहियूं उस्तादनि जे नाम त सदिको सिखूं पिया अञा सही सही हीअ ॻाल्हि मंज़िल आहे। तमामु वॾी आहे बसि सही। चाव घणो आहे हिन सां अच्छा लिखण जो बि शौक़ु रहियो आहे बाबा गीत लिखंदा आहियो पाण बिल्कुलु लिखंदा लिखंदा आहियो जी बाबा अच्छा उसको भूल जाऊं ये काफ़ी हुई जेको मटु भरियल हूंदो आहे न जी बाबा पोइ उहो ईअं ई चवंदो आहे जीअं अव्हां था चओ भरियल मट जी इहा निशानी हूंदी आहे जंहिंमें इल्मु घणो हूंदो आहे जंहिंमें ॾाहप घणी हूंदी आहे त उहो जीअं चवंदा आहिनि न त फलदार वणु जेको आहे जंहिंमें मेवो घणो हूंदो आहे झुकियल हूंदो आहे अव्हां वांगुरु अलाह साईं अव्हां खे सभु घणो अता फल ॾिनो मालिक जी आहे आहे। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे त तव्हां जहिड़नि अव्हां खे बुज़ुर्गनि खां तकबुर मस्तु। न आहे ऐं हू न आहे जी बाबा। ऐं यकीन कयो त तव्हां जे नंढिड़ो जहिड़े नमूने सां ही वॼाए पियो इन जो त पंहिंजो हिकिड़ो अंदाज़ आहे पंहिंजो हिकिड़ो सिलसिलो त रिधम सां ताल सां सुर सां हले पियो ऐं इहा तव्हांजी ट्रेनिंग इहो आहे पर माशाल्लाह तव्हां में वॾो दर्द ऐं हिकिड़ो जेको आहे त उहो दर्द आहे। ते मूंखे यादि आयो मूंखां सवेर ज़हन खां निकिरी वियो तव्हां खां बि कुझु ॿुधणो हुयो असांखे चङो जो इहो विसरी वियो तव्हां खां न, वरी यादि अची वियो न। अच्छा असां अहिड़ा ॻाइणा आहियूं जो जीअं महफ़िल फिटाइणी हुजेव त पोइ असांखे ॻारायो न, न। असां बाथरूम सिंगर बि न आहियूं ॾिसो फिटाइण जी ॻाल्हि ई कोन्हे न हिकिड़ो एॾो मतिलबु मज़बूत हिकिड़ो हा, हुते हा, सुरंग हा, वारो हा, वेठो आहे त उहो फिटी नथी सघे न, बाक़ी इहो आहे त थोरो पंहिंजो बि रंग माण्हू पेश करे रंग असांजो जेको आहे सो इहो आहे असांखां एक्टिंग करायो असांखां हलो का acting कयो। ॻाल्हायो acting असां कयो, खां हलो का acting कयो, कोई- न हिन में हिकिड़ो मां फिल्म कई जावेद शेख साहब सां गॾु महरून निसावी लव यू उन में दानिश तैमूर ऐं असांजो डायलॉग आहे हिकिड़ो त उन में अक्सर मां इहो चवंदो आहियां त उहो जॾहिं सोसाइटीअ खे ठीकु करण जी ॻाल्हि कंदो आहे दानिश तैमूर त आउं उन क्राउड में हूंदो आहियां त मां हुनखे चवंदो आहियां उहो चवंदो भई उहो तव्हां ठीकु थी वञो वग़ैरह वग़ैरह त पोइ मां हुनखे उहो चवंदो भई एॾा ॿार था पैदा कयो वग़ैरह त हुनखे चऊं त हुनखे असांजो मुंहिंजो डायलॉग हुन में त भाई हमारे बच्चे तो ऐसे ही होते हैं और धड़ाधड़ होते हैं त ग़रीब जेको माण्हू आहे न सो उन जूं अहिड़ियूं ई ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त ग़रीब जो ॿार ग़रीब ग़रीब जो ॿारु अच्छा स्क्रिप्ट लिखण जो कॾहिं सोचियो अथव स्क्रिप्ट लिखण जो सोचियो पर स्क्रिप्ट लिखणु ॾाढो ॾुखियो अथव हा उहो त आहे ॾाढो बिल्कुलु आहे। ॾुखियो अथव बाक़ी कॾहिं कॾहिं डायलॉग या जेके हिकिड़ो छा चइबो आहे हिनखे न जेके कॉलम टाइप या उन्हनि जा जेके डायलॉग्स थियनि था उहे कॾहिं कॾहिं पंहिंजे तरफ़ां बि फिल्म ॿधी माण्हू चई थो वञे प्ले में ऐं अक्सर ईअं थींदो आहे पोइ सुठा बि लॻंदा आहिनि सही अच्छा फरियाल ये बताएं कि मॉडलिंग की है मॉडलिंग मैंने मैगजीन कवर्स किए हैं। अच्छा माशाल्लाह कैसा लगा वो मैगजीन कवर्स करके अच्छा लगा और फिर कॉल्स आ रही होती ना हमने आपका मैगजीन लिया और फिर जब मैं टीचिंग में थी तब मैंने किया मेरे स्टूडेंट्स कहा करते थे मिस हमें एक कॉपी चाहिए मैंने कहा अच्छा मैंने कहा मुझे खुद नहीं मिली लेकिन बहुत अच्छा लगता है जब आपको थ्रू जो है ना आपके काम लोग आइडेंटिफाई कर रहे हो तो बहुत अच्छा लगता है। मैंने पेज कवर्स किए हैं इसके ब्रांड्स वगैरह नहीं किए अच्छा अच्छा सही। मैगजीन्स किए हैं। सही तो अगर ब्रांड्स की ऑफर आए कमर्शियल्स की ऑफर आए तो आप करेंगी ज़रूर ज़रूर। सही ये भी जब अच्छा है। मैं एजुकेशन की तरफ थी तो थोड़ा सा मैं काम वो पिक करती थी कि जो कर सकें। हाँ, और जिस पे यूजुअली होता है ना एजुकेशन में जिस पे कहीं कोई ऑब्जेक्शन ना आए तो बट नाउ आई फील कि नहीं काम तो काम है। अच्छा करना आप चाहिए। आपने जब अपनी जो लेक्चरार थी आप यूनिवर्सिटी में जब आपने वो जॉब छोड़ी तो उस पे आपके सीनियर्स ने एतराज़ नहीं किया कि क्यों छोड़ रही हैं अच्छी जॉब है इसमें तो नॉलेज है ये है तो
कभी इस तरह का ऑब्जेक्शन नहीं आया? नहीं, बिफोर दैट आई वाज वेरी मच इनटू मीडिया, और वो लोग सही। बहुत अप्रिशिएट करते थे, सही। कहते थे कि ये तो एक चीज़ है आपने कर लेनी है, बट इट्स गुड के मल्टी टैलेंटेड एक पर्सनैलिटी आप हैं, तो यू शुड गो विद योर टैलेंट एज वेल, बिकॉज मुझे जब मैं बचपन से मुझे यही था कि मैंने बनना एक्ट्रेस ही है, बट वो ये था कि नहीं, पढ़ाई भी करनी है, फिर एक साउंड करियर अपना ऑप्ट करना है, फिर देख लेना ये कर लेना। तो बड़े यही कहा करते थे, पहले पढ़ लो फिर देख लेना फिर जो करना। कर लेना। मैंने कहा सही, पढ़ ये भी लिया, अच्छा है। पढ़ा भी लिया, अब वो करना है जो खुद का दिल है। सही। और कितने बहन भाई हैं आप? वी आर 5 sisters 2 brothers। माशाल्लाह माशाल्लाह। तो आप ही एक मीडिया के अंदर है, जी, मैं ही एक मीडिया। बाकियों को मतलब शौक नहीं हुआ आपको देख देख कर? नहीं वो मेरी रूटीन देख के परेशान हो जाते हैं, कहते हैं कि कभी अवेलेबल होती भी हो कि नहीं, तो वो ये कहते हैं कि नहीं टफ जॉब है। और फिर मतलब कभी कभी जब ड्रामा शूट पे होते तो पूरा पूरा दिन रात हाँ, के 2 बज जाहिर रहे है, हैं, इस हाँ। तरह से ना, तो वो लोग कहते थे कि नहीं टफ बस जॉब मैं है। इस चीज़ में एक चीज़ बोलूँगी कि अगर आपके पेरेंट्स हयात हैं तो अल्लाह पाक उनको ज़िंदगी और सेहत वाली ज़िंदगी अता करे। तो अपनी टफ़ रूटीन में से जो है ना थोड़ा टाइम निकाल के उनके साथ ज़रूर बैठिए, बेशक, बेशक। क्योंकि मैंने ये वक्त गुजारा है फरियाल, टू बी वेरी ऑनेस्ट। आज मैं ये लाइव मैं पहले भी बता चुकी हूँ, मैं आज बताना चाह रही हूँ दोबारा कि जब मैं एक्टिंग कर रही थी जिस दौर में, तो मेरे पास इतना टाइम नहीं होता था कि मैं अपने बाबा के साथ बैठूं। वो बेचारे सुबह मेरा इंतज़ार करते थे कि ये अब उतरेगी नीचे और मुझसे मिलेगी, नाश्ता करती थी और मैं फ़ौरन शूट पे भाग जाती थी। और फिर रात को जब मैं आती थी वो बेचारे इंतज़ार करते थे मेरा, मेरी कदमों की आहट से उनको पता चलता था कि किरण आ गई, और मैं उनसे मिलके फिर फ़ौरन ऊपर चली जाती थी, मैं सोने के लिए चली जाती थी, फिर मैं सुबह उठ के फिर निकल जाती थी। वो जो एक टाइम होता है ना माँ बाप का, वो बड़ा मिस करती हूँ Precious होता आज है, मैं। हाँ। आज वो इस दुनिया में नहीं, अल्लाह पाक उनको जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता करे, आमीन, लेकिन आमीन। आज मैं सोचती हूँ आज जब मेरे पास टाइम है ना तो वो नहीं है। जी, हाय हाय हाय। समझ रही हो मेरी बात? बिल्कुल, बहुत सही बात है। आज अॼु मूं वटि वक़्तु आहे, पर मुंहिंजो पीउ अॼु मूंसां कोन्हे। मुंहिंजी माउ खे अल्लाह साईं सिहत ऐं तंदुरुस्ती वारी ज़िंदगी अता करे। मुंहिंजी माउ, मुंहिंजो पीउ, सभु कुझु हींअर उहा आहे, पर हिकिड़ी जेका धीअ जी ज़िंदगी में जेका हिकिड़ी पीउ जी जेका कमी हूंदी आहे न, वो कोई नथो पूरी करे सघे। तो वो जो वक़्तु है ना, वो आज मैं बड़ा मिस करती हूँ। अच्छा, ॾाढो वो जो ज़बरदस्त टाइम, तव्हां ॻाल्हि कई आहे, माफ़ कीजिएगा, ॾाढी ज़बरदस्त तव्हां ॻाल्हि कई आहे त अॼु जे पेरेंट्स ऐं अॼु जो की जेका औलाद आहे उन्हनि खे इहा ई ॻाल्हि आहे त तव्हां पंहिंजे पीउ माउ खे वक़्तु ॾियो। बिल्कुलु ॾियो, उन्हनि बिल्कुलु ॾियो सर। उन्हनि खे तव्हां खां ॿियो कुझु बि न खपे, तव्हांजो वक़्तु खपे। बिल्कुलु, उन्हनि खे सिर्फ़ु वक़्तु खपे, वक़्तु खपे। असांजो वक़्तु खपे, सिर्फ़ु ॻाल्हियूं औलाद जो खपनि, वक़्तु कचहरी खपे, हाँ, उन्हनि जो हाँ। टाइम खपे, वो मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदा, ॿियो कुझु बि न मुख़्तलिफ़ खपे गुफ़्तगू, उन्हनि ॿियो खे। कुझु सिर्फ़ु वक़्तु खपे। अच्छा, वालिदैन कितने अंडरस्टैंडिंग होते हैं ना, जब हम थके हुए भी हो रहे होते हैं ना, तो वो कभी ये नहीं कहते कि हमारे पास बैठो, कहते नहीं बेटा आराम करो, आराम रेस्ट कर लो, करो, आराम और कर पीछे लो, से उनकी हाँ। जो दुआओं का सिलसिला होता है, हाँ। हम जब निकल रहे होते हैं हमें फील हो रहा होता है ऐसे काम हमारे बन रहे होते हैं, तो ये भी एक बड़ी ब्लेसिंग है कि हाँ, ना बिल्कुल पीछे है। से दुआएं उनकी, और फिर भी वो काम अंडरस्टैंड कर आती रहे होते हैं हैं, आपको, हमेशा काम बिल्कुल, आती हैं बिल्कुल आपकी। काम आती मुंहिंजो हैं। पुटु हिकिड़ो इस्लामाबाद में जॉब जी, जी, कंदो आहे, जी, जी। जो अॼुकल्ह आयल आहे, त मां हुनखे उहो मथे, मां चयो यार तूं भला मूंसां वेही कोन थो छो, तो सॾु करे विहारींदो आहे। राति में आयो त चई मां वञा थो, इहो हाणे आयो आहियां, यूनिवर्सिटी जो कमु हुयो, मां उहो करे, मतलब मूंसां त वेही, चई मां मथे वञा चेंज करे अचां, पोइ हुनखे यादि आयो त वरी मां मथे वेंदुमि त वरी मुंहिंजी मिसिस, वरी मुंहिंजा ॿार शायदि न मोटा, वरी पोइ कुर्सीअ ते झट खण वेही रहियो। हलो, इहा बि सुठी ॻाल्हि आहे, एहसास थी वियो। सो वॾी महिरबानी सर तव्हांजी। Thank you very थैंक much, यू thank सो you मच very much. फरियाल, बहुत अच्छा लगा आपसे मुझे भी मिलके, बहुत अच्छा और लगा। ऑल द बेस्ट आपको, आपकी फील्ड के लिए, आपके काम के लिए। आपके ऑफर्स इंशाल्लाह। याद रखूंगी मैं। ज़रूर ज़रूर ज़रूर। Thank you. ऐं लास्ट में तव्हां कोई मैसेज ॾियणु चाहींदव? मां सिर्फ़ु इहो चवंदुसि त पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾियो ऐं कोशिशि कयो त तव्हांजा ॿार नशे खां परे रहनि ऐं टेक्निकल तालीम ॾियो उन्हनि खे ऐं पॉज़िटिव रहो। ज़बरदस्त जी फरियाल। मैं यही कहना चाहूँगी आपकी वाली बात कि पाकिस्तान है तो हम हैं, और ये हमारी पहचान है, हमारी शान है, तो जहाँ रहें, जैसे रहें, गिव अ पॉजिटिव इम्पैक्ट ऑफ पाकिस्तान। ज़बरदस्त, वेरी नाइस। जी भा, तव्हां खां वेंदे वेंदे बि कोई कलाम ॿुधंदासीं, ऐं जेको आहे इहे विच में अॼुकल्ह म्यूज़िकूं थियूं अचनि इनायत भाउ। अच्छा, जी त कोई मैसेज बि ॾियणु चाहींदव? बाबा मैसेज जिस ते मुंहिंजे सुफ़ी ख़्याल जे हवाले सां त सुठो ख़्यालु हलाइजे, कोशिशि कजे ॿियनि जी कमु अचिजे, ऐं अमल जेको आहे
उहो छो त हिते बि कमु अचे हुते बि कमु अचे वाह वाह, बसि एतिरो ई आउं चई ज़बरदस्त ज़बरदस्त, वॾी महिरबानी। अलाह पाक बहितरीन बहितरीन मैसेज। ऐं इनशाअल्लाह तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं। तेसीं ताईं पंहिंजो पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे RBS जी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। जी भाउ। तोखे दोस्त चवां दिलदार चवां, तोखे दोस्त चवां दिलदार चवां, तोखे महबूब जो मन हार चवां, तोखे दोस्त चवां दिलदार चवां, तोखे दोस्त चवां दिलदार चवां, तोखे महबूब जो मन हार चवां, तोखे दोस्त चवां दिलदार चवां, तोखे दोस्त चवां। चंद्र पे तू आई चांडान पे तू, मोजी मौज तछा महरान पे तू, मुझो चंद्र पे तू आई चांडान पे तू, मोजी मौज तछा महरान पे तू, मुझे सागा जिले सुरहान पे तू, मुझे सागा जिले सुरहान पे तू, तोखे यार गिया जो मां हार चवां, तोखे दोस्त चवां दिलदार चवां, तोखे दोस्त चवां। दर्द जो आही तबीब भी तो, मुझो भाग सुहाग नसीब भी तो, मुझे दर्द जो आही तबीब भी तो, मुझो भाग सुहाग नसीब भी तो, मुझे हकम सिराजो हबीब भी तो, मुझे हकम सिराजो हबीब भी तो, ओ तोखे कल्बा जो जाना मां करार चवां, तोखे दोस्त चवां दिलदार चवां, तोखे दोस्त चवां।